शिकारपुर वार्ड 4 जे सदर उस्ताद हिदायतुल्लाह महर, पीपी जे ज़िले शिकारपुर इंफॉर्मेशन सेक्रेटरी नाज़िमुद्दीन दहर, पीपी जे शिकारपुर सिटी इंफॉर्मेशन सेक्रेटरी काज़ी फयाज़ अहमद मौजूदा हुकूमत खे नाअहल करार ॾेई छॾियो। अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि जो चवणु हुयो त मां इन जे लाइ एतिरो ज़रूरु चवंदुसि त हीउ जेको अमल हुयो इहो गैर जमहूरी ऐं गैर सियासी हुयो। असीं कॾहिं बि इन सिलेक्टेड ऐं नाल वज़ीर आज़म खे कॾहिं बि वज़ीर आज़म मञियो ई कोन्हे को, छो जो हू अवामी नुमाइंदो ई न आहे। हू कहिड़े तरीक़े सां आयो आहे इहे सॼी दुनिया ॼाणे थी, पाकिस्तान न पूरी दुनिया ॼाणे थी त कहिड़े तरीक़े सां आहे। हाणे हुन जा जेके अमल हूंदा, जेके हुन जी कारकर्दगी हूंदी, उहा गैर सियासी हूंदी। न त सियासी जेके माण्हू आहिनि उहे जमहूरियत पसंदि आहिनि ऐं जमहूरी अमल सां हलंदा। सियासत हिकिड़ो पाक साफ़ ग्राउंड आहे जिते असांजा सियासतदान हलनि था, जेके अस्थि पुष्टि जेके सियासतदान आहिनि ऐं उन्हनि जे नश कदम ते हलनि था माण्हू। मौलाना साहब हिकिड़ी सियासी शख़्सियत आहे, उन जे वालिद साहब जो जेको नालो आहे, ऐं पाण बि हिन वक़्तु जेको आहे दुनिया में हुनजी पंहिंजी हिकिड़ी सियासी हैसियत आहे ऐं उनखे या असांजे लीडरनि खे ही गैर महज़िब लफ़्ज़नि में इस्तेमालु करे हुननि खे जेको आहे सो कुझु ॻाल्हाए थो त इहे गैर सियासी माण्हू ॻाल्हाइनि। क़ाबिले मज़मत जी ॻाल्हि आहे। असां पाकिस्तान पीपल पार्टी प्लेटफॉर्म तो असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जन जी इहे कोशिशूं काविशूं हुयूं त आलम दीन आहे, आलम दीन सां एॾी इहा बदतमीज़ी करणु मज़मत आहे। हो हिकिड़ो न्याज़ी हिकिड़ो माना बद किरदारु चइजे, हे कजे जो आलम दीन सां एॾी गुस्ताखी। पाकिस्तान पीपल पार्टी जे प्लेटफॉर्म तो असां एहतजाज कंदासीं त मौलाना फज़ल रहमान ऐं जेयूआ जी जेके क़यादत आहे उन सां कंदा, असां उन सां प्लेटफॉर्म ते गॾु हूंदासीं। कल्ह राति जेको इमरान ख़ान या इमरान ख़ान जे झाड़ ते रशीद शेख जेको हरकत कई आहे, उहा हिकिड़ी साज़िश हुई ऐं असांजी नज़र में उहा साज़िश इहा हुई त हू अफ़रा तफ़री फैलाए ऐं कुझु गैर जमहूरी माण्हुनि खे होशी ॿुॾणु चाहे, जेका उहा ख़तमु थी चुकी आहे, उहा खुली चुकी आहे ॻाल्हि। ऐं उन्हनि जेका हरकत कई ऐं असांजे मौलवी साहब मौलाना फज़ल रहमान साहब जेका अधु कलाक जे अंदरि जेको रिएक्शन ॾेखारियो पार्टी उन जे, त उन मां डिॼी विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।